बदीन खां रिपोर्ट कराए विया अल्ताफ़ मेमण। निशात तंज़ीम जमात लोहारी शरीफ़ जे बराए साल 2026 खां 27 जो मरकज़ी काउंसिल जो पहिरियों इजलास हैदराबाद में थियो। इजलास जी सदारत मरकज़ी काउंसिल जे चेयरमैन निशात तंज़ीम जे मरकज़ी सदर कादिर बख्श बुगटी कई, जिन पंहिंजे सदारती ख़िताब में तंज़ीम जी बुनियादी मक़सदनि, फ़िक्री वाट ऐं आईंदे जी हिकमत अमली ते तफ़सीली रोशनी विधी। हिन चयो त निशात तंज़ीम जमात लोहारी शरीफ़ जे पैगामी अमन, इत्तेहाद ऐं रूहानी सुधारे खे आम करण लाइ हर सतह ते पंहिंजो किरदारु अदा कंदे ऐं नौजवान नस्ल खे मुनज़्ज़म थियण लाइ अमली क़दम खंया वेंदा। हिन अहम इजलास में मुख़्तलिफ़ इलाक़नि मां मरकज़ी काउंसिल जे मेंबरनि शिरकत कई, जिन रीजन बदीन, हैदराबाद, कराची, सांगड़, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो शामिल हुआ। सभिनी रीजन जे ज़िम्मेवारनि पंहिंजे पंहिंजे इलाक़नि जी तंज़ीमी कारकर्दगी बाबति रिपोर्टूं पेश कयूं ऐं आईंदे लाइ तजवीज़ूं पिणु ॾिनियूं। इजलास में निशात तंज़ीम मीडिया सेल जे चेयरमैन नसीर अहमद चन्ना भी शिरकत कई। इजलास जो इख़्तिताम दरगाह शरीफ़ जे दस्तूरी दुआ फज़ल करिया रब मोहम्मद मुस्तफ़ा जे वास्ते सां थियो।